नाज़रीन, मकली पुलिस जे एहलकारनि पारां रोज़ सरकी बिरादरी जे होटल ते मुफ़्त में मानी खाइण तां थियल जहिड़े बाद छठे में सरकी बिरादरी जो कट थी गुज़रियो। कट में मकली पुलिस ख़िलाफ़ कानूनी जंग विढ़ण जो ऐलान कयो वियो। ठटो मां वफ़ा अकरम अब्बासी जी रिपोर्ट मुताबिक़ मकली थाणे जी पुलिस एहलकारनि पारां रोज़ानो सरकी बिरादरी जे झूपड़ा होटल ते वञी खेनि दड़का दाबा ॾेई हिरासत कंदे संदनि होटल ते मुफ़्त में मानी खाइण तां मना करण ते मकली थाणे जे बदमस्त सूबेदार SHO मज़हर कंगो जोश ऐं कावड़ में ईंदे पुलिस अटाला काहे सरकी बिरादरी जे होटल ते चढ़ाई कंदे उते मौजूद इनायत सरकी, अब्दुल गफ़ार सरकी, अब्दुल मालिक सरकी ऐं अब्दुल जब्बार सरकी खे खंबे खणी मकली थाणे ते पहुचाए पोइ सॼी राति मथनि गैर इंसानी तशद्दुद कंदी नज़र आई। रतोरत करण वारे वाक़े खां पोइ हिकु तरफ़ मकली ऐं ठटे जे समूरे सिविल सोसाइटी मकली थाणे जे बदमस्त SHO मज़हर कंगो पारां कानून हथ में खणी मुफ़्त में मानियूं खाई कानून जूं धचियूं उॾाइण ख़िलाफ़ सरापा एहतजाज बणियल आहे। होॾां ॿिए पासे वरी सरकी हाउस ते शमशाद अहमद सरकी, हमीर अली सरकी, गुलाम कादिर सरकी, कासिम सरकी, गुलाम नबी सरकी, रुस्तम सरकी, भूरो सरकी, अब्दुल रज़ाक सरकी पारां समूरे ज़िले जे सरकी बिरादरी जो कट छॾाए मकली पुलिस ख़िलाफ़ कानूनी जंग विढ़ण जो पिणु ऐलान करे छॾियो।